अलाउद्दीन खिलजी हिंदुस्तान जो बादशाह हुयो। मंगोलनि जे सरदार उन्हनि ॾे पंहिंजो हिकिड़ो वफ़द मोकिलियो जेको 18 माण्हुनि ते मुश्तमिल हुयो। मंगोलनि जे सरदार अलाउद्दीन खिलजीअ ॾे न्यापो मोकिलियो त पंहिंजी शहज़ादी उन्हनि जे मंगोलनि जे सरदार जे हवाले कर, छो त हू अलाउद्दीन खिलजीअ जी शहज़ादीअ सां शादी करण जो ख़्वाहिशमंद हुयो। जॾहिं अलाउद्दीन खे इहा ख़बर पई त मंगोलनि जे सरदार उन खां पंहिंजी न्याणीअ जो संग घुरियो आहे, त मंगोलनि जे सरदार जेको 18 माण्हुनि ते मुश्तमिल वफ़द मोकिलियो, अलाउद्दीन खिलजीअ हुकुम कयो त उन्हनि 18 माण्हुनि जा जेके मुंडियूं आहिनि उहे हाथीअ जे पेरनि हेठां ॾिनियूं वञनि ऐं उन्हनि जूं मुंडियूं कुचलियूं वञनि। उन्हनि सभिनी माण्हुनि खे क़तलु करे अलाउद्दीन खिलजीअ मंगोल सरदार खे न्यापो मोकिलियो त इहो आहे अलाउद्दीन खिलजीअ जो तुंहिंजे लाइ जवाबु। जॾहिं मंगोलनि जे सरदार खे जवाबु मिलियो त हू ख़ामोश थी विया ऐं उन खां पोइ हुननि हिंदुस्तान ते चढ़ाई करण जी ज़रूरत न कई। तारीख़ लिखे थी त मंगोलनि खां वधीक तारीख़ में दुनिया में जंगजू, चढ़ाई करण वारा ऐं माण्हुनि खे क़तलु करण वारा वहशी ॿिया नाहिनि रहिया। अलाउद्दीन खिलजी जॾहिं मंगोलनि हिंदुस्तान ते कब्ज़ो करण जी कोशिशि कई, चढ़ाई कई, जंग कई, त अलाउद्दीन खिलजी ऐं ज़फ़र शाह जहिड़नि कमांडरनि खे मुंहुं ॾियणो पियो ऐं लॻातार उहे मंगोलनि सां केतिरे ई अरसे ताईं जंग कंदा रहिया। जेकॾहिं अलाउद्दीन खिलजी ऐं शाह ज़फ़र मज़ाहिमत न कनि हा, मंगोलनि सां जंग न कनि हा, उन्हनि सां मुहाॾो न अटकाइनि हा, त हींअर जेका एशिया जी या जेका हिंदुस्तान जी जाग्राफ़ी आहे उहा यकीननि अॼु मुख़्तलिफ़ हुजे हा।